एडवोकेट आमिर नवाज़ वड़ाइच हालाणी पहुतो जिते हुन फ्री डायलिसिस सेंटर जो दौरो कयो। इन मौके ते ॻाल्हाईंदे एडवोकेट आमिर नवाज़ वड़ाइच फलाही इदारे जे हर मुक्तबी फिक्र जे माण्हुनि खे अॻिते वधी करे डोनेट ॾेई मदद करण जी अपील कई आहे। हालाणी में डॉक्टर अकबर्स हॉस्पिटल में क़ाइम फ्री डायलिसिस सेंटर जो दौरो कंदे हुन वधीक चयो त अहिड़नि इदारनि खे हिकु माण्हू नथो हलाए सघे, जंहिं करे तव्हां असां सभिनीनि खे अहिड़नि फ्री इदारनि खे हलाइण में पंहिंजो हिसोपति ॾियणु घुरिजे। हिन मौके ते डायलिसिस सेंटर खे फ्री हलाईंदड़ ओनर डॉक्टर ज़फ़र अकबर अवान ॿुधायो त हिकु महीने में 25 मरीज़नि जे डायलिसिस थींदी आहे। महीने में हिकु मरीज़ जो 8 भेरा डायलिसिस कयो वेंदो आहे, जॾहिं त संदसि दवाउनि ऐं ॿियनि चार्जिस ते लॻभॻि हिकु मरीज़ ते हिकु दफ़े में 5000 रुपया ख़र्च अचे थो। पर हिन महिल ताईं डायलिसिस जे हिकु बि मरीज़ खां का बि फीस नाहे वरिती वई। हिन वस वारनि खे अपील कंदे चयो त जन दोस्तनि हिन इदारे खे हलाइण लाइ मुस्तक़िल बुनियादनि ते मदद करण जो वाइदो कयो हुयो। इहे अॻिते अची करे साथ ॾियनि त जीअं हिन फिलहाई इदारे खे हलाए सघिजे ऐं बेवस ग़रीब लाचार माण्हुनि जी मदद करे सघिजे। जो भी जगह खैर का काम कर सकते हैं जगह खैर का काम करें, और ये आपको अप्रिशिएट करता है कि जैसे के लोगों की आप खिदमत कर सकें, तो इंशाल्लाह इकबाल भाई तव्हांजे दोस्तनि जे कोशिश सां पहिरियां बि मां बार बार सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ते बयानु ॾेई चुको आहियां त कंप्लीटली हिकु फलाई अदारो आहे, पर अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां न ई सरकारी नीम सरकारी या प्राइवेट कंहिं बि सेक्टर जी तरफ़ां असांखे अॼु ॾींहं ताईं का बि मदद न मिली सघी आहे। मां सवाइ हिकु अधु माण्हूअ जे जिन असांखे डायलिसिस मशीन जेकी आहे उहा डोनेट कई आहे ऐं कुल डोनेशन असांखे ॾिनी आहे डायलिसिस सेंटर हलाइण जे लाइ। असां वटि हिन वक़्तु 25 मरीज़ आहिनि ऐं हर मरीज़ जो तक़रीबन हिकु महीने में 8 दफ़ा डायलिसिस थिए। हाणे इन डायलिसिस ते अगरि जेके इख़राजात जी ॻाल्हि आहे इनखे ॿिनि हिसनि में असां डिवाइड कंदासीं। हिकिड़ो जेके सर्विस चार्जिस आहिनि उनखे ऐं ॿियो जेके मेडिसन आहिनि उनखे। हाणे इनिशियल टाइम में जॾहिं नवंबर में असां इहा डायलिसिस सेंटर शुरू कईसीं त कई दोस्तनि असांखे असांजे अहबाबनि असांखे इहा पक ॼाणाई त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हां इहो ख़ैर जो कमु कयो, इनशाला असां पंहिंजो हिसो विझंदासीं। त उनजो काफ़ी अरसे ताईं असां इंतज़ारु कंदा रहियासीं, पर साहिब हैसियत कंहिं बि माण्हू या आड़े पाड़े जे शहर जे या तालके कंडियारे मैरापुर जे कंहिं बि माण्हू सवाइ हिकु माण्हू जे कंहिं बि असां सां राब्तो न कयो ऐं न ई काई असांजी मदद कई। पोइ इन में असां ॾिठोसीं त असांखे तक़रीबन 12 खां 14 लख रुपया हर महीने ख़र्चु अचे पियो। हिकिड़े डॉक्टर या हिकिड़ी डॉक्टर साहिब जे लाइ इहो तमामु घणो ॾुखियो आहे त 12 लख जेके आहिनि हर महीने जेके आहिनि उहे पंहिंजे गीदे में ॾेई ऐं इन सिस्टम खे अॻिते वठी हलनि। पोइ नेठ असां मजबूर थी असां इहो कयोसीं त हिन महीने असां इहो डिसाइड कयोसीं त इन अदारे खे असांखे हलाइणो आहे, असांखे बंदि न आहे। आमिर नवाज़ वड़ाइच साहिब जी जेकी कोशिशि हुई, जेकी उन्हनि महिनत कई धरणे वारी बगलो बाईपास ते जेको उन्हनि धरणो हुयो, हिकु सिंध जे शऊर खे उन्हनि उजागर कयो ऐं सिंध जो शऊर असां चई सघूं था त हितां जा माण्हू जेके सुतल न आहिनि उहे सॼा सुजाग आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ, ऐं हुन हिकु नओं जज़्बो ऐं नई हिकिड़ी रूह जेकी आहे उन्हनि माण्हुनि जे अंदरि जेकी आहे उहा भरी आहे। त इन जे करे असां आमिर नवाज़ वड़ाइच साहिब जा सॼी सिंध जी तरफ़ां, हालानी शहर जी तरफ़ां, ज़िले नौशहरी फरोज़ जी तरफ़ां इंतिहाई मशकूर शुक्रगुज़ार आहियूं।